वालेकुम किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां नई दुआ सां अवां जिते पुॼो ख़ुशि हुजो शादियां आबाद हुजो ही मुबारक महीनो रमज़ान मुबारक जो ऐं तेज़ीअ सां इहे सभु मरला तय थियनि पिया ऐं तव्हां ॾिठो आहे त वक़्तु त कंहिंजो बि सदाईं माना हमरकाब त रहियो आहे पर कंहिंसां हमरकाबीअ में गॾु नाहे रहियो गॾु हलंदो बि रहे थो ऐं पोइ छॾींदो बि वञे थो त हाणे अंदाज़ो लॻायो त 15 रोज़ा बि ख़ैर सां थी विया ऐं हाणे असां जेको ॿियो अधु आहे इन मुबारक महीने जो उन में दाख़िल थी रहिया आहियूं। ॻाल्हि इहा त ज़िंदगी में असां ॻाल्हियूं कंदा आहियूं जीअं जेके रवैयनि जूं अहसासनि जूं सोच जूं त गुज़िरियल हफ़्ते मूं अव्हांखे अर्ज़ु कयो हुयो त इहा ई ज़बान निश्तर हूंदी आहे इहा ई ज़बान मरहम हूंदी आहे ऐं उनखे कहिड़े नमूने सां असां इस्तेमालु करे सघूं था। इंसान जो इलाजु जेको आहे ख़ासि तौर ते जेको नफ़्सियाती इलाजु आहे या ज़हनी इलाजु आहे सो त दवाउनि सां बि थिए थो उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो पर जॾहिं असां इन इलाज खे पढ़ूं था ऐं गौर कयूं था त असांखे कुझु शयूं ॿियूं बि ॿुधायूं वेंदियूं आहिनि। मिसाल तौरु मशवरो ॾियणु आहे उन जी मशवरे जी पोइवारी करणु आहे उनखां पोइ उनखे वरी सम्झाइणु आहे जेके रीएजुकेशन चइबो आहे वरी रीएश्योरेंस आहे माना पोइवारीअ खे वरी पोइवारी ॾियारबी आहे ऐं आख़िर में जेको आहे सो सपोर्ट हूंदी आहे माना मदद करणी हूंदी आहे कंहिंखे दिलदारी ॾियणी हूंदी आहे कंहिंखे पोइवारी में माना सलाह ॾियणी हूंदी आहे ऐं सलाह खां पोइ हुन सां गॾु रहणो हूंदो आहे। हाणे जेका इहे सभु शयूं जेके असां हाणे कयूंसीं मिसाल तौरु असां सजेशन पर्सुएशन रीएजुकेशन रीएश्योरेंस ऐं सपोर्ट जी ॻाल्हि कईसीं त हीउ महीनो मुबारक आहे ऐं हिन में यकीन ॿियूं सभु शयूं त थियनि थियूं पर इन में जेका दिलदारी आहे न जेको जेको सहारो ॾियणु आहे ऐं जेको तव्हांजे लफ़्ज़नि जो मिठाज आहे ऐं जेका मुहबतुनि जी पालोट आहे उहा पंहिंजी जाइ ते ख़ासि अहमियत रखे थी। असीं ख़ैरु कढंदा आहियूं ख़्वातीन हज़रात माना ख़ैर में इहो हूंदो आहे त असां वटि जेको माल हूंदो आहे उहो असां ॾींदा आहियूं ऐं जीअं ज़कात निकिरंदी आहे त उहो वरी मज़हबी हिकिड़ो सिलसिलो आहे यकीननि उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो तंहिंखां सवाइ बि असीं कोशिशि कंदा आहियूं त असां माण्हुनि जी मदद कयूं पर जेका दिलदारी आहे न उहो त कमाल शइ आहे हिकिड़ी तव्हां नोट कंदो त जेकॾहिं हालांकि हीअ फिल्मी जुमिला आहिनि त मैं हूं न ठीकु आहे मां आहियां न पर यकीन ॼाणो त जेको इहो मां आहियां न आहे न इहो कमाल आहे माना हिकदमि ईअं आहे त ब्लैक एंड वाइट कलर थी वेंदो आहे माना रंग सां गॾु ख़ुशबू मिली वेंदी आहे ख़ुशबू सां गॾु छांवर मिली वेंदो आहे छांवर सां गॾु अहसासु डेवलप थी वेंदो आहे। हैरत लॻंदी तव्हांखे त इहो जेको हिकिड़ो जुमिलो आहे तव्हां मिसाल तौरु ॾिसो माण्हू जॾहिं के मरीज़ को डॉक्टर अचे थो न त रुगो डॉक्टर जी जेका मुर्क आहे ऐं जेका दिलदारी आहे ॾिसणु आहे न चवंदा आहिनि त 50% जेको इलाजु आहे उते ई थी वेंदो आहे त माना दिलदारी मिली वेंदी आहे सहारो मिली वेंदो आहे त मां आहियां न ख़ैर का ॻाल्हि कान्हे हिनखे करे था वठूं पाण। तव्हांजो इहो हिकिड़ो जेको मरहलो आहे ख़ाली इहो दिलदारीअ जो इहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी बेनता अहमियत रखे थो बिल्कुलु ईअं ई जीअं असीं पंहिंजे ॿारनि खे चवंदा आहियूं त न तोखां कोन्ह थींदो न खां ॻाल्हि शुरू कंदा आहियूं मूं इहा ॻाल्हि में बि तव्हांजी ख़िदमत में कई हुई जेकॾहिं असां चयूं न हुनखे त बाबा ठीकु आहे अला मालिका तूं कर मां वेठो आहियां ग़लति कमु न मां सही ॻाल्हि पियो कयां पर असां लाइ छो सम्झंदा आहियूं त इहो हुन खां कोन्ह थींदो ऐं पोइ असांजी सम्झण जे करे उहो वाक़ई हुन खां कोन्ह थींदो आहे। मज़त सां इहा ज़िंदगी जी सचाई आहे जंहिंखे असां सभिनी खे सम्झणु घुरिजे। हाणे जेका दिलदारी आहे उहा तव्हां नोट कयो त इंसान खे जंहिं हुन में हू अमीक में वञे पियो थो जंहिं गहराई में वञे पियो उन खां ॿाहिरि कढी ईंदी आहे ख़ासि तौर ते रंज जी गहराई उदासी जी गहराई अकेलाइप जी गहराई उन में जेके गहरायूं आहिनि उन में तव्हां ॼण त हीअं हथु ॾियो था उनखे ॿाहिरि उनखे छिके वठो था उहो तव्हांजी दिलदारी आहे हिकिड़ी तव्हांजी मुर्क आहे हिकिड़ो तव्हांजो आसिरो आहे आसिरो अलाह जो आहे पर दुनिया में माण्हुनि खे माण्हुनि जा आसरा खपनि था त अजीब हिकिड़ी मौसम ठही वञे थी ऐं अजीब रिज़ल्ट्स जेके आहिनि से मुंहिंजे साम्हूं अचनि थियूं। किसा को हिकिड़ो तव्हां सां किसो शेयर करणु चाहियां थो मां हिकिड़ी हॉस्पिटल में वेठो हुउसि अॼु इतवाक सां अस्पतालुनि जा कुझु किसा आहिनि छाकाणि त मरीज़नि खे दिलदारी कुझु वधीक खपंदी आहे पर दिलदारी त आम हवाले सां बि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि हैसियत रखे थी। त मां उते हुन वेटिंग रूम में सभु वेठा हुआसीं त मूं महसूसु कयो त हिकिड़ो नओं जोड़ो हुयो छाकाणि त उहो नियाणीअ जे हथनि तां अञा मेहंदी जो कलर जेको सो शौक़ु हुयो ऐं हू बि नौजवान बि मतिलबु कपल सुठो लॻो पियो घोट लॻो पियो ऐं हू दिलदारी करे ख़्यालु रखियो पियो पर हुन जी अखियुनि में का दवा पइजी वई हुई ग़लति जंहिंजे करे हू सेमी ब्लाइंड थी वई ॾिसी न पई सघे त वर जेको हुनजो पार्टनर हुजे हुन खां पुछे त मां ठीकु थी वेंदसि मां ठीकु थींदसि हाणे अखियुनि में दवा पियल हुई डायलेटर पियल हो मुंहिंजे ख़्याल में हुनखे एट्रोपिन या ॿी का शइ हुननि हुनखे विधी हुई त हाणे हू हुनखां हर पुछे त मां ठीकु थी वेंदसि हू चए हा तूं ठीकु थी वेंदीअ पर हाणे वरी 7-8 मिंट असांखे काफ़ी देरि लॻी कलाकु ॾेढ को वेटिंग हुयो कंहिं शइ जो त जेको असां हुते वेठा हुआसीं त हाणे हू हर चवे त मां ठीकु थी वेंदसि वरी अखियूं खोले ॾिसे त मूंखे अञा ॾिसण में कोन थो अचे ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो गौर सां ॿुधिजो तव्हां त उते निगाह पई त 3-4 कुराड़ियूं ख़वातीन वेठियूं हुयूं ऐं अजीब माना हिकिड़ो हूंदो आहे न त मुंहिंजो अंदाज़ो आहे त 75 खां मथे जी एज टिनी जी टई एक्टिव हुयूं ऐं बुज़ुर्ग ख़वातीन हुयूं टई वेठियूं हुयूं पंहिंजे पाण में
ऐं उन्हनि ॾिठो पए त जेको इज़तराब आहे, जेका तकलीफ़ आहे उन नियाणीअ जे चहिरे ते न, उहा ज़ाहिर थी हुई, अयां पई थी। त अलाए छो मूं महसूसु कयो, मां बि वेठो ॾिसां त शयूं छा पियूं थियूं थियनि। त हुननि पंहिंजे पाण में कुझु ॻाल्हायो ऐं उन्हनि मां हिकिड़ी उथी ॾाढो आराम सां, ऐं हुन नंढड़ीअ जे पासे में वेठी, शायदि मुंहिंजो आवाज़ु भरिजे पियो, ऐं नंढड़ी जे पासे में वेही हुनखे ॾाढो प्यार मां चई, तोखे छा थियो आहे? त हुन नंढड़ीअ चयो त मूंखे दवा ग़लति पइजी वई न, ॿिनी अखियुनि में मूं इतफ़ाक़ सां गॾु विझी त मां ॾिसी कोन थी सघां त अलाए छा थींदो आहे। थोरी देरि खां पोइ हिकिड़ी ॿी अची वेठी हुन सां गॾु, ऐं पोइ टीं बि अची वेठी, ऐं पोइ हुननि हिकिड़ी कहाणी शुरू कई। ख़ातिन हज़रत मां सां सचु ॻाल्हाए पियो, त मां पंहिंजे अंदर जे हुज़ूर जो सचु अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियो आहियां। हुननि हुन सां गुफ़्तगू करणु शुरू कई। हुननि पुछियो त पोइ वाक़ई मुंहिंजी ॻाल्हि खे सेकेंड थियो त हुननि खे को महीनो ॾेढ शादी खे थियो हुयो, ऐं हू पंहिंजे पाण में ॾाढो ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। त ओचितो इहो हादसो थी वियो, जंहिंजे करे हू सेमी ब्लाइंड थी वई हुई, ऐं हाणे इलाज लाइ हिते आई हुई। त हुते हुननि ॻाल्हि शुरू कई त तूं छा सुठो रधींदी आहीं, तूं छा सुठो पचाईंदी आहीं, तुंहिंजे घर में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि? हाणे ॻाल्हि मटिजी वई। हुननि पंहिंजे पाण में ॻाल्हाइणु शुरू करे छॾियो। हुन ॿुधाईं त मुंहिंजे घर में हीउ सुठो आहे, मुंहिंजे हीअ चई, अच्छा तूं किथे रहंदी आहीं? न ईअं उहो करे पोइ असां पोइ तुंहिंजे घर में ईंदासीं, ऐं पोइ तोखे ख़बर आहे तूं जेका शइ सुठी रधींदी आहीं न, असां उहा खाईंदासीं। हाणे ॻाल्हि अजीब थिए पई, माना त महिरबानो। ऐं हुननि, तूं बिल्कुलु ठीकु थी वेंदी आहे, हिकु ॻाल्हि ई कान्हे का। अच्छा हिकिड़ी ॿुधायो त मुंहिंजी त अखि में त अलाए छा पइजी वियो हुयो, पोइ ऑपरेशन करे कढियो, पर तुंहिंजी त का अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे का, तूं त बिल्कुलु ठीकु आहीं। ॾिस तोखे त हेतिरो हेतिरो त नज़र अचे पियो न, मूंखे त बिल्कुलु नज़र न पिया आयो। हाणे मूंखे ॾिस, मां बिल्कुलु ॾिसी सघां थी। किसो मुख़्तसिर, मुंहिंजे ख़्याल में 10 मिंट वॾा आहिनि। मुंहिंजो रब मूंखे कूड़ खां माफ़ु रखे, 10 या 15 मिंट वॾा आहिनि। थोरी देरि पोइ हुन छोकिरी अखियूं खोलियूं, हुनखे ॾिसण में अचणु लॻो हो, ॾिसी सघे पई उहा। हुन हिकिड़ो वॾो भाकुर पातो उन्हनि टिनी ॼणनि खे, ऐं उन्हनि टिनी ॼणनि खे ॼण को फ़रिश्ता हुजनि के इंसानी रूप में, उन्हनि हुनखे प्यारु कयो। चई न, हिमत न हारींदी कर, दिलदारी एॾी वॾी शइ हुई, तूं कोशिशि कंदी कर त सभु शयूं ठीकु थी वेंदियूं। कुझु कोन्हे को, ज़िंदगी में लोॾा ईंदा रहंदा आहिनि। ऐं असांखे ॾिस न, असां पोड़ियूं आहियूं त पंहिंजे ईमान ते हलियूं पयूं थियूं न। हाणे अहिड़े क़िस्म जी, ऐं तूं का आईंदे परेशानी न कजांइ, ऐं हा उहो पंहिंजो जेको बि तोखे तयारु करणो आहे उहो यादि कजांइ, असां ईंदासीं त खाईंदासीं अची। हिकदमि जेके 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 ब्लैक एंड वाइट हुआ न, कलर थी विया। जेका ख़ुशबू न मोटी आयूं, हिकदमि ज़िंदगीअ जो अहसासु जी पियो, दिलदारी आहे। असां जॾहिं कंहिंखे भाकुर में भरियूं था, असां जॾहिं थोरो पुठीअ ते टैप कयूं था, काई ॻाल्हि कान्हे, अलाह मालिक आहे, करे था वठूं, थी वेंदो इहो, पोइ हिमत न हार। जादू आहे हिन लफ़्ज़नि में, वॾो हुनुर आहे। यानी आई एम सॉरी, इमोशनल थियण जी ॻाल्हि कान्हे का, पर हिकिड़ो वॾो अहसासु आहे, कर खणे थो त भई हीउ छा पियो थो थिए। ऐं इहो ईअं कोन्हे, मिसाल तौरु तव्हां सम्झो था त यार हिकिड़ो अजनबी माण्हू आहे की मां छा कयां। अजनबी जी ॻाल्हि कान्हे का, ज़िंदगी हिकिड़ो भेरो मिले थी न, हिन में केरु अजनबी आहे, सभु पंहिंजा आहिनि। माण्हू जेकॾहिं का ॻाल्हि करे छॾे कंहिंखे को सहारो ॾिनई, कंहिंखे का दिलदारी ॾिनई, कंहिंखे को सुठो जुमिलो ॻाल्हायईं। मां माहिर नफ़्सियात कोन आहियां, मां हिकिड़ो वॾो दावा नथो कयां, पर तव्हां कंहिं बि माहिर नफ़्सियात खां पुछी ॾिसो त यार हीउ जेको दिलदारी ॾियण जो अमल आहे, जेको 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 मतिलबु असां हुनखे सपोर्ट कयूं था, रीअश्योर कयूं था, इनजी केतिरी अहमियत आहे त शायदि हू तव्हांखे मूंखां बहितर ॿुधाए सघे। भलारो महीनो आहे, कमाइण जो महीनो आहे, जेतिरो कमाए सघिजे ओतिरो घटि आहे। हिकिड़ो पासो कमाइण जो इहो बि आहे, बसि असांखे इहो अर्ज़ु करिणो आहे। किथे बि ॾिसो कंहिंखे मुंझियल परेशान सोचियल, असीं कंहिंजे लाइ कुझु बि नथा करे सघूं, ऐं ख़ुदा नज़ात असीं सभु कुझु करे सघूं था। हूंदो सिर्फ़ु नसीब ते आहे, हूंदो उनजे नसीब ते आहे, पर असां पंहिंजो हिसो जेकॾहिं प्ले करे सघूं त इहा तमामु अहम तरीन ॻाल्हि आहे। मां तव्हांखे हिकिड़ी ॿी नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, पोइ उन खां पोइ मां वाइंड अप कयां थो। अधी वॾीअ मूंखे हिकिड़ो बिस्किट जो दॿो ॾिनो हुयो नंढो, त मूंखे चई त तूं पंहिंजी गाॾी में रखी छॾ, तूं खा बसि। हाणे अधी इलाही प्यारु कंदी आहे, अलाह साईं सलामत रखेसि। त उहो बिस्किट जो दॿो मूं पंहिंजी गाॾी में रखी छॾियो। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ते बिलीव कजो, छाकाणि त ॻाल्हियूं कूड़ जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। हाणे उहो गाॾीअ में कॾहिं हेॾां फिरे, कॾहिं होॾां फिरे, कॾहिं डैशबोर्ड ते पियो आहे, कॾहिं पोयां पियो आहे। 3-4 मुंहिंजे दोस्तनि चयो त खाऊं, वरी खोलियो न, भला नथा खाऊं। हाणे हले पियो। मुंहिंजो अंदाज़ो आहे को 3.5 महीना उहो पियो हो बिस्किट जो दॿो, कॾहिं हेॾां वञे, कॾहिं हेॾां वञे, कॾहिं हेॾां वञे, को खाए न पियो। कॾहिं मां डैशबोर्ड ते रखां, कॾहिं ड्राइवर खे चवां, कॾहिं हीअ चवां खा, अची हांसीं ठीकु आहे। हिकिड़े ॾींहुं सुबुह साण मां वियुसि त गैस स्टेशन ते मां पेट्रोल भराइण लाइ जीअं गाॾी ते बीठुसि, असां में हिकिड़ी बाइक बीठी हुजे। उन बाइक ते सुबुह जो अलसि सुबुह 7-7:15 थिया, त हिकिड़ो बंदो वेठो हुयो, ऐं हुनजी टैंकी ते डैश ते अॻियां डैशबोर्ड ते ॿारड़ो वेठो हो, ऐं ज़िद करे पियो। त मूं हुनखां पुछियो, मुंहिंजो छा ॻाल्हि आहे? चईसि बिस्कुटनि लाइ पियो ज़िद करे, हाणे हिन महिल हिनखे बिस्कुट किथां ॾियां मां, ऐं खपनि बि फलाणा 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 जेके मुंहिंजी गाॾीअ में पिया हुआ। मूं हुतां वेखारियां, हुन ॿारड़े खे हथ में ॾिना, मूं चयो हीउ तुंहिंजो आहे। 6 महीननि खां वठी हुनजो रिस्क हुनजो इंतज़ारु करे रहियो हुयो। बसि मूंखे अॼोके ॾींहं ते तव्हांखे इहो अर्ज़ु करिणो हो, जिते हुजे करीम रब के दामे दर में कर में सुख ने,
सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे, पंहिंजो इलाही ख़्यालु रखिजो पिया। ऐं लफ़्ज़ जेकॾहिं वेवर्ड हुजनि, आवाज़ु मुंदल हुजे त मूंखे माफ़ु कजो, पर हिकिड़ी ॻाल्हि हमेशह यादि रखिजो, जॾहिं बि तव्हां दिलदारी ॾियो था न, तव्हांजो फंबिल्ड वॉइस बि पंहिंजी जाइ ते सघारे आवाज़ खां वधीक मज़बूत हूंदो आहे। अलाह जे अमान में फ़ियमान अलाह, वरी मिलंदासीं इंशाअल्लाह अज़ीम। अलाह भाई।